अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼोके व्लॉग सां गॾु हाज़िर आहियूं। इहा केॾी न अजीब ॻाल्हि आहे त 20 सालनि खां जेका ड्रग डीलर पूरे पाकिस्तान जे वॾनि शहरनि में एलीट क्लास में मंशियात सप्लाई करे रही हुई, उनजो कंहिंखे अतो हुयो न पतो। ऐं उहा तॾहिं मंज़र आम ते आई जॾहिं कराचीअ जी अदालतुनि में हूअ पंहिंजे टी शर्ट में ऐं ट्राउज़र में कंहिं मॉडल जीअं लुॾंदी लमंदी अचे पई ऐं उनखे पुलिस हथकड़ियूं हणण बजाए उनजो मुंहुं ढकण जे बजाए जीअं आम जेका मुलज़िम हूंदा आहिनि उन्हनि खे कोर्ट में पेश कयो वेंदो आहे, हुनखे VIP प्रोटोकॉल में हिकिड़ो उन पुलिस सहलकार हथ जे इशारे सां चए पियो हेॾां हलो स्कार्ट करे पियो। इहा अनमोल उर्फ़ पिंकी हाणे ख़बर थी पए त आहे छा। द न्यूज़ जी ताज़ी रिपोर्ट आहे जंहिंमें उमर चीमा इहो रिपोर्ट कयो आहे त सिंध में 3 सियासतदाननि जी नौजवान औलाद मंशियात जे घणे वापराइण सबबि, घणे तइदाद में मंशियात वापराइण सबबि 3 सियासतदाननि जी औलाद जो मौत थियो। उनखां पोइ इन क़िस्म जी हलचल मची आहे। इहो त ख़ुदि तइ थियणो आहे अञा त छा सिंध जे हुकुमराननि जी वफ़ाक़ी हसास इदारनि में एतिरी हलंदी पुॼंदी आहे जो हू उन्हनि खे अप्रोच कनि ऐं इन क़िस्म जी आलमी जेका आहे सा नेटवर्क सां सलाहियल पिंकी अनमोल उर्फ़ पिंकी गिरफ़्तार थिए। इहो ख़ुदि अञा तइ थियणो आहे त इहा ड्रग डीलर्स जी पाण में जेका लड़ाई आहे उनजो नतीजो आहे या कंहिं ॿिए मनसूबे जो जेको आहे सो हिसो आहे। पर हिन वक़्तु जेका अनमोल और पिंकीअ जी फिल्म रिलीज़ थी आहे उहा तमामु ब्लॉकबस्टर हली रही आहे। उन में केतिरियूं शयूं अची रहियूं आहिनि ऐं रोज़ का न का शइ अचे पई ऐं रोज़ानो माण्हू उनखे जेको आहे सो इंजॉय बि कनि था मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। उन्हनि जूं मेम्स ठहनि थियूं ऐं उन्हनि जी वीडियो इहा वायरल एतिरी थी जंहिंखां पोइ हूअ सॼे मंज़र ते आई त आख़िर माजरा छा आहे। पाकिस्तान जहिड़े सख़्तगीर मुआशिरे में मंशियात से बि औरतूं सप्लाई कनि, इहो पहिरियों भेरो पिंकीअ जे गिरफ़्तारीअ खां बाद में सॼी दुनिया खे ख़बर पई आहे। सॼी दुनिया खे अनमोल उर्फ़ पिंकीअ जी तॾहिं ख़बर पई जॾहिं हूअ अदालत में लुॾंदी लमंदी कंहिं केट वॉक जेके मॉडल्स कंदियूं आहिनि उन्हनि जीअं अची करे ऐं पुलिस उनखे स्कॉट करे रही हुई, उनखे गिरफ़्तार मुलज़िम जीअं ट्रीट न करे रही हुई बल्कि उनखे स्कॉट करे उनखे प्रोटोकॉल ॾेई अॻियां अॻियां पेश जीअं हूंदा आहिनि पुलिस हलकार, साईं हिन पासे हलो साईं हिन पासे हलो करे रही हुई। मुख़्तसर वीडियो जेका कराची जी अदालत मां आई उहा ॾिसंदे ई ॾिसंदे दुनिया जे समूरी सोशल मीडिया ते वायरल थी वई ऐं पाकिस्तान जे तमामु वॾनि इदारनि उन में दिलचस्पी वरिती ऐं सिंध गवर्नमेंट खे, पंजाब गवर्नमेंट इहा बि रिक्वेस्ट कई त असां वटि बि पिंकी उर्फ़ अनमोल जा जेके आहिनि केसिस आहिनि उहे ॿीहर ओपन थिया आहिनि, उनजी हवालगी कई वञे। मुलज़िमा अनमोल उर्फ़ पिंकी उनजो प्रोफाइल ठहणु लॻा ऐं 20-30 सालनि खां जेका उहा कमु करे रही हुई, मंशियात सप्लाई करे रही हुई ऐं ड्रग डीलर्स सां हुनजो राब्तो हुयो, न रुॻो हितां जा ड्रग डीलर्स पर इंटरनेशनल जेके अफ्रीकन मुल्कनि जा ड्रग डीलर्स ॿुधाया वञनि था उन्हनि सां हुनजो वास्तो हुयो। पर उनजे मथां हथु केर बि न पियो विझे, उहो इन जे करे जो हुनजा क्लाइंट जेके हुआ उहे हाई फाई हुआ, उहे अप सोसाइटी में रहंदा हुआ, उहे पोश इलाइक़नि में रहंदड़ वॾनि वॾनि ख़ानदाननि, वॾनि अमीरज़नि ऐं रईसनि जा पुट हुआ, धीअरूं हुयूं, जिन जे करे उन्हनि खे उहा सप्लाई थींदी। ऐं हाणे ख़बर पई त पिंकी उर्फ़ अनमोल जी जेका सप्लाई हुई उहा ब्रांडेड हूंदी, यानी उहा जेका टेबलेट मिलंदी उन ते ठपो लॻल हूंदो त हीअ पिंकीअ जी कोकीन आहे, हीअ गोल्ड आहे, हीअ सिल्वर आहे। इन क़िस्म जो जेको आहे सो कारोबार समूरनि इदारनि, सिर्फ़ु पुलिस न, पाकिस्तान जे समूरनि इदारनि जे नक जे हेठों हली रहियो हो ऐं किरोड़नि जूं जेको आहे सो अरबें रुपयनि जूं जेको आहिनि सा ट्रांज़ेक्शन थी रहियूं हुयूं इंटरनेशनल लेवल ते ऐं कंहिंखे ख़बर कोन हुई। पाकिस्तान जो सहाफ़ी आहे सीनियर उमर चीमा, उन द न्यूज़ में रिपोर्ट कयो आहे त सिंध में सियासतदाननि जे 3 नौजवान औलाद जी मौत खां पोइ पिंकी उर्फ़ अनमोल बाबति गिरफ़्तारी बाबति फ़ैसिलो थियो। हुनजो इहो चवणु आहे त उन्हनि जा नाला आउं नथो वठां, पर 3 अहम सियासतदाननि जिन जी जवान औलाद पिंकीअ जी जेका नेटवर्क आहे उन जी मंशियात जेका वापराइण सबबि उन्हनि जी डेथ थी आहे। पिंकी उर्फ़ अनमोल जेका आहे उन जी हिन वक़्तु जेके कहाणियूं अचनि थियूं उहे कंहिं सनसनी फिल्म खां घटि न आहिनि, उहे कंहिं हॉलीवुड जी फिल्म खां घटि न आहिनि, उहे कंहिं मर्डर जेका सीरीज़ हूंदी आहे नेटफ्लिक्स जी उन खां घटि न आहिनि। छो त उन जा हिन वक़्तु ताईं उहा जेका सप्लाई करे पई उहा का आम ईअं मंशियात फ़रोशन वांगुरु न हुई पूड़ियूं वूड़ियूं ठाहे ॾींदी हुई, पर उन जी सप्लाई जेका आहे उहा ऑनलाइन हूंदी हुई ऐं व्हाट्सअप ते उनजो राब्तो हूंदो हुयो। डिलीवरी ड्राइवर्स हुन जा रखियल हुआ जेके डिलीवर कंदा, अप स्केल एरिया में हूअ डिस्ट्रीब्यूट कंदी, उन सां गॾोगॾु मोबाइल ड्रग लैब हुई हुनजी,
यानी जिते वञे उहो पंहिंजी लैब जे ज़रिए उन महिल उहे शयूं ठाहे करे सप्लाई कंदी हुई। ऐं उहो भांडो बि कराची पुलिस जो, सिंध पुलिस जो तॾहिं फाटो जॾहिं जेको आहे सो पंजाब वारनि ऐं ख़ुदि पिंकीअ इहो चयो त बाबा मूंखे गिरफ़्तार त जेको आहे सो पंजाब मां कयो अथनि, ऐं गिरफ़्तारी शो गार्ड इन कराचीअ जे हिकिड़े नंढड़े फ्लैट मां जेको गुटका फ़रोश हुयो उनजो फ्लैट हुयो, उन में बिलाल आर्केड मां उन मां गिरफ़्तारी शो कई वई आहे। बिलाल आर्केड जे रवासियुनि जेके अक्सर मेमण, कच्छी मेमण ऐं ॿिया आहिनि, उन्हनि जो इहो चवणु आहे त बाबा असांजे इलाइक़े खे बदनाम कयो पियो वञे, पिंकीअ जी गिरफ़्तारीअ वारी ख़बर असां वटां जेका थी आहे इहा कूड़ी आहे। यानी जेको बुनियादु आहे FIR जो उहो ई कूड़ो बीहंदो। अॻिते हथु ॾिसिजे त छा थो थिए, पर हिन वक़्त ताईं पिंकी उर्फ़ अनमोल जेका आहे उन जो नेटवर्क पूरे पाकिस्तान में सोशल मीडिया ते ज़िक्र हेठि आहे। हिन वक़्तु तमामु वॾियूं वॾियूं स्टोरीज़ उन में छपिजी रहियूं आहिनि। डान जहिड़ी अख़बार उन जो प्रोफाइल छापियो आहे, ॿियूं अख़बारूं ॿिया मीडिया त रोज़ उन जी का न का कहाणी साम्हूं आणनि था त हुन जो मुड़ुसु केरु हुयो, हुनजा ॿई मुड़ुस, हुनजा ॿ मुड़ुस आहिनि, ॿई मुड़ुस जेके आहिनि उहे, को हिकिड़ो वकील हुयो, हिकिड़ो पुलिस DSP सर्विंग DSP उहो हुयो। त पंजाब हुकूमत हुनखे ई चयो आहे त असां सिंध गवर्नमेंट खे जेका आहे सो हुननि फॉर्मल रिक्वेस्ट मोकिली आहे। सिंध पुलिस खे इहो अंदाज़ो न हुयो त इहो को हाई प्रोफाइल केस थी वेंदो, जंहिंजे करे हुननि पहिरियां कुझु SSPs जी तहक़ीक़ाती कमेटी जोड़ी हुई, पर ॾिसंदे ई ॾिसंदे उहा कमेटी ख़तमु करे सीनियर्स जे AIG आज़ाद ख़ान जी सरबराही में कमेटी जोड़ी वई, उन में DIGs जेके आहिनि उहे शामिलु कया विया त उहे जांच कंदा त इहो आहे छा, ऐं उनजी गिरफ़्तारी बि हिन वक़्त ताईं सभिनी इहो थो रिपोर्ट कयो आहे त वफ़ाक़ी हसास इदारे कई आहे। केतिरनि जेको यूट्यूबर्स आहिनि उन्हनि त इहो बि चयो आहे त इहा IB पारां गिरफ़्तारी कई वई आहे, यानी इंटेलिजेंस ब्यूरो पारां। हिन वक़्तु ॾिसिजे त पंजाब में तमामु घणी जेका आहे सा घुर्ज आहे त उहा उनजी गिरफ़्तारी बि उतां छो कजे ऐं उनखे हवाले बि पंजाब जे कजे, पंजाब हुकूमत जी इहा घुर आहे, पर ॾिसिजे त सिंध हुकूमत उनखे मोकिले थी या न। पिंकी उर्फ़ अनमोल जो नेटवर्क अनर्थ थियण सां हिकिड़ो पाकिस्तान जे सोसाइटीअ जो ऊंदाहो पासो जेको आहे सो उहो ज़ाहिर थियो आहे। उहो ज़ाहिर थियो आहे त एलीट क्लास जेके आहिनि, जिन जे नौजवाननि खे कमकार नौकरीअ जी का बि ॻणती न आहे, उन्हनि खे रोज़गार जी का बि ॻणती न आहे, उन्हनि वटि लखें किरोड़ रुपया पियल आहिनि, उन्हनि जे बेड हेठां पियल आहिनि, उहे किरोड़नि जे नोटनि ते सुम्हंदड़ माण्हू आहिनि, ऐं उन्हनि खे सिर्फ़ु खपे छा पियो, पिंकी उर्फ़ कोकीन क्वीन जो नशो, ऐं उहो नशो घणो वापराइण जे करे नौजवान मरी रहिया आहिनि। ताज़ो ई हिकिड़ी फैमिलीअ में नौजवान गुज़ारे वियो त उनजे तॾे ते जेके माण्हू विया उन्हनि खे इहो ॿुधाइनि पिया त पहिरियां बाबा हुन पिल वरिती। अॼुकल्ह नौजवान जेके अमीरज़ादा नौजवान आहिनि उन्हनि में उहा पिल यानी टेबलेट टिकी, असांजे आम मज़दूर जे ॿार खे मथे जो सूर वारी टिकी आहे पोनिस्टान, पर अमीर जे ॿार लाइ उहा पिल आहे जेका हुनखे ख़ुशि रखे ऐं हू सॼी राति झूमंदो रहे। उहा पिल वठे थो, उनखां पोइ वरी का विस्की वठे थो, उनखां पोइ कोकीन वठे थो, उनखां पोइ हीरोइन वठे थो, ऐं उहो अलाह खे प्यारो थी थो वञे। उहो हॉस्पिटल में हलियो थो वञे, उहो हॉस्पिटल में 2 ॾींहं 3 ॾींहं जेको आहे सो उहो ICU में रहे थो ऐं वेंटिलेटर ते रहे थो। जवान जमाण औलाद जो इन तरह सां मौत यकीनन अफ़सोसनाक आहे, ऐं इन में जॾहिं हुक्मराननि जी पंहिंजी औलाद उन जा नाला अची वञनि त इहो संजीदह इन जे करे बि मौज़ू बणिजी थो वञे त इन क़िस्म जा नेटवर्क उहे पिंकी उर्फ़ अनमोल हलाईंदी हुजे या उनजे पोयां केरु माण्हू हलाईंदा हुजनि, उन्हनि समूरनि खे ख़तमु थियणु घुरिजे, न रुॻो ख़तमु थियणु घुरिजे, पर उन्हनि खे अहिड़ियूं इबरतनाक सज़ाऊं मिलणु घुरिजनि त जीअं आईंदह का बि मॉडल, जीअं पिंकी मॉडल थियणु आई लाहौर जे, कराचीअ मां वई लाहौर में मॉडल थियणु, लाहौर जी मॉडल इंडस्ट्री हुजे, फिल्म इंडस्ट्री हुजे, किथां जी बि का मॉडल, का बि छोकिरी उहा पिंकी उर्फ़ अनमोल न थिए। सुभाणे कुझु बि थिए, उहा पंहिंजे नौकरी में, पंहिंजे कारोबार में, तालीम में कामयाबु ज़रूरु थिए, पर इन क़िस्म जी कोकीन क्वीन न थिए जेका हिन वक़्तु सरेआम सभिनी स्क्रीन्स ते तव्हांखे नज़र अचे थी त पिंकी उर्फ़ कोकीन क्वीन उहा हिकिड़ो पूरो नेटवर्क हलाए थी, ऐं उहो नेटवर्क असां समूरनि माण्हुनि लाइ इन करे बि शर्म जो मक़ाम आहे जो हेतिरनि इदारनि जे हूंदे, उन्हनि मूं ॿुधो पियो अॻूणे IG जो कलीम जो, उहो चए पियो त पहिरियां शुरूआत बॉर्डर खां थिए थी, उनखां पोइ जेके ॿियूं चेक पोस्ट आहिनि उन्हनि खां थिए थी, उनखां पोइ शहर था अचनि, उनखां पोइ ॿियनि समूरनि जेको आहे सो इदारनि जी, समूरनि कानून लागू कंदड़ इदारनि जी ज़िम्मेवारी आहे। त तंहिंजे करे समूरनि इदारनि जी इहा ज़िम्मेवारी आहे त इन क़िस्म जी जेका
कोकीन क्वीन हुजे, ड्रग डीलर हुजनि या ड्रग्स जा नेटवर्क हुजनि, उन्हनि तां पंहिंजो पंहिंजो हथु खणी छॾियो। उन्हनि सां जीअं जीअं हथु खणंदव तीअं तीअं हू अनर्थ थींदा ऐं उहे समूरा मुल्ज़िम ईअं साम्हूं ईंदा। ऐं हीअ हिकिड़ी पिंकी न आहे, केतिरियूं ई सुभाणे पिंकियूं ऐं केतिरियूं कोकीन क्वीन ज़ाहिर थींदियूं जेके तव्हां असांजे लाइ समूरनि लाइ हैरानगी जो सबबु बणिजंदियूं।